अस्सलामुअलैकुम नाज़रीन, कौम न्यूज़ सां गॾु मां हासिल मेंगल अचो त तव्हांखे ताज़ा तरीन ख़बरुनि खां आगाह कंदा। जमहूरियत जे कातिलनि ते, पाकिस्तान जे दुश्मननि ते, जमहूरियत ते राता हणंदड़ ज़ालक ते। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू रिपोर्टर फिदा हुसैन पवार डिस्ट्रिक्ट रिपोर्टर दादू जी रिपोर्ट मुताबिक पाकिस्तान पीपल्स पार्टी दादू पारां शेख ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी हुकूमत जो 1977 में हुकूमत जो तख्तो ऊंधो थियण खिलाफ पीपी तहलका सदर मोहम्मद उमर पंवर, ख़ालिद मीरानी, रफ़ीक मीरानी, मुर्तज़ा कमरानी, आशिक पिताफ़ी, ज़ईद सूमरो, अब्दुल जब्बार मेमन, डॉक्टर नूर नबी कोसो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। अॻवाननि चयो त शेख ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो तख्तो ऊंधो करण जमहूरियत ते राताओ हुयो। असां अॼु कारो ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं।